समीना सिंधु जी मौत की खबर ॿुधी सिंध जो नाले वारो फनकार शमन अली मीराली पंहिंजा लुड़क रोके न सघियो। यार इरफान, ये तमाम दुख की खबर तहां ॿुधाई आहे। गुलकारा समीना सिंधु जी मौत की खबर ॿुधी करे तमाम बेहद दुख थियो आहे। यकीन कयो मां शमन मीराली हिन वक़्तु ऐं हुन जी बख़्शिश जे करे मां रोई भी रहियो आहियां, दुआ भी घुरी रहियो आहियां। अल्लाह हुनखे बख़्शींदो रब साईं। पर मूंखे दुख पंहिंजे सिंधी वासी जेके असांजा सिंध वासी आहिनि हुननि जो आहे। इन कई दफ़ा मां समझाए बीठो आहियां पंहिंजे सिंधी भाउरनि खे, ख़ुदा कारण यार तहां जी ख़ुशियुनि में असां आर्टिस्ट आहियूं, असांजी मजबूरी आहे, असांजी रोज़ी आहे। असां अव्हां खुशी में जॾहिं शामिल थियूं था तो खुदा कारण अव्हां असांखे प्यार जी मोट प्यार सां ॾियो। असां अव्हां जे लाइ ख़ुशियूं खणी था अचूं, अव्हां असांजे लाइ गोलियूं तैयार कई वेठा आहियो। खुदा कारण रब जो वास्तो अथव, आईंदा खुदा कारण को भी अव्हां जी खुशी में को आर्टिस्ट शामिल थिए तो हुनखे तव्हां प्यार ॾियो, हुनखे मोहब्बत ॾियो, हुनखे दाद ॾियो। इन जो मक़सद इहो कोन्हे त को आर्टिस्ट अचे थो अव्हां जे तॾे ते अव्हां जी खुशियुनि में शामिल थिए थो, तव्हां हुनखे खुशियुनि जे मोट में तव्हां गोलियूं ॾियो ऐं हू तव्हां जी खुशी में शामिल थियण अचे, तव्हां हुन जो लाशो मोकिलियो घर में। ख़ुदा कारण अल्लाह जे सदके ही मुंहिंजो पैगाम आहे शमन मीराली जो। मां इल्तिजा थो कयां रब जे वास्ते, इहो फेरिंग जेको आहे इहो खुशी जो इज़हार न आहे, इहो जंग जी निशानी आहे। तव्हां वटि हिकिड़ो आर्टिस्ट अचे थो ख़ुशियूं खणी, तव्हां जी खुशियुनि में शामिल थियण थो अचे, तव्हां खुशियुनि जे बजाय उनखे तव्हां गोलियुनि सां उन्हनि जी तव्हां मोट था ॾियो। सिंधी कल्चर इहो कोन्हे। सिंधी कल्चर इहो नथो को मैसेज ॾे त तव्हां एॾो ज़ालिमनि वारो किरदार अदा कयो। को यार आर्टिस्ट खे तव्हां इंसान छो नथा सम्झो? वो इंसान आहे, हुनजी मजबूरी आहे, हुनजो हिकिड़ो शौक़ु आहे, पंहिंजे कल्चर सां मोहब्बत थो करे, पंहिंजे ॻाइण सां गायकी सां मोहब्बत थो करे। अगरि तव्हां वटि ख़ुशी जो को पैगाम खणी अचे थो आर्टिस्ट त तव्हांजो इहो रवैयो बुरो आहे, ग़लति आहे। ख़ुदा कारण इन कल्चर खे ख़तम कयो। ही मुंहिंजी इल्तिजा आहे, तव्हांखे हथ ॿधी मां चवां थो। उन न्याणी तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो, तव्हांजी खुशियुनि में शामिल थी अची तव्हां हुनखे गोलियूं हणी क़तल कयो आहे। ख़ुदा जी का मार का पवंदव। ख़ुदा कारण इहो कल्चर ख़तम कयो, ख़ुदा कारण इहो कल्चर ख़तम कयो। तव्हां पंहिंजे आर्टिस्टनि सां प्यार कयो, जेके फनकार तव्हांजी खुशियुनि में अचनि उन्हनि सां मोहब्बत कयो। मोहब्बत जी मोट मोहब्बत सां हूंदी आहे, उन नफ़रत जो इहो इज़हार आहे। हुनजे साम्हूं बीही करे को आर्टिस्ट ॻाए थो, तव्हांजे खुशियुनि में शामिल थिए थो, तव्हां उनखे गोलियुनि जो इस्तेक़बाल था कयो। ही कहिड़ो कल्चर आहे? असांजी सिंध जो कल्चर इहो कोन आहे। सिंधी कल्चर इहो आहे तव्हां प्यार जी मोट प्यार सां ॾियो, मोहब्बत सां ॾियो न। ख़ुदा कारण घणो थियो, अलाए केतिरा आर्टिस्ट वीचारा असांजा ईअं गोलियुनि जो काज थी विया आहिनि। रब जे सदके इहा शइ ख़तम कयो, ख़ुदा कारण इहा ख़तम कयो। इहा शइ इन में को फ़ाइदो कोन्हे। इहा झट जी शोबाज़ी आहे तव्हांजी, पंहिंजी ज़िंदगीअ जो सवाल आहे। केतिरियूं ज़िंदगियूं तबाह थी।